मां ऐलान कयो आहे सखर प्रेस क्लब जे प्रेस कॉन्फ्रेंस में त असां सिंध पंजाब बॉर्डर बंदि कंदासीं ऐं असां पंजाब मां पोइ कंहिं बि माण्हू खे सिंध में दाख़िल थियण न ॾींदासीं, सिंध मां कंहिं बि माण्हू खे पंजाब में दाख़िल थियण न ॾींदासीं। ऐं मां सम्झां थो त इहो असांजो आख़िरी ऐं इंतिहाई क़दम हूंदो ऐं इन क़दम जे लाइ बि मां अॼु तव्हांजे चैनल सां तव्हांजे तवसुस सां इहो ऐलान थो करियां त पोइ मां सभिनी खे दावत ॾींदुसि। पोइ मां पीर पागारे साहिब खे बि दरख़्वास्त कंदुसि त साईं जन अचनि उते कमो शहीद ते धरणे में मां सां गॾु वेहनि। पोइ मां दरख़्वास्त कंदुसि क़ौम परस्त लीडरनि खे, डॉक्टर कादिर मक्सी साहिब खे, अयाज़ लतीफ़ अली जे साहिब खे, सनान ख़ान कुरैशी खे, मां पंहिंजे भाउ ज़ैन शाह खे, मां PTI जे हलीम आदिल शेख खे, इवन मां पीपल्स पार्टी खे बि दावत ॾींदुसि, इवन मां वकीलनि खे, मां जेको ताजिर तंज़ीमुनि उन्हनि खे, शागिर्द तंज़ीमुनि खे, उस्ताद तंज़ीमुनि खे, सहाफ़िन खे, सॼी सिंध खे चवंदुसि त बाबा हाणे हे वक़्तु सिंध जे जियापे जो आहे, अचो कमू शहीद ते मूं सां गॾु धरणे में गॾु वेहो ऐं जेको वेहंदो असां चवंदासीं त बाबा वाकई तव्हांजे दिलि में दर्द आहे, जेको न वेहंदो अवाम उन्हनि खे ॾिसंदो त आख़िर सिंध जे लुटिजे पई फुरिजे पई, उहे दरियाह जे मसइले ते इन धरणे में शरीक छो न आहिनि। इहो आख़िरी ऐं इंतिहाई क़दम आहे जंहिंजो ऐलान मुंहिंजी जमात करे चुकी आहे त जेकॾहिं धाड़ा बंदि न थिया त असां सिंध पंजाब बॉर्डर बंदि कंदासीं। सिंध पंजाब बॉर्डर बंदि कंदासीं। राशिद महमूद सूमरे जो इहो तमामु वॾो बयानु आहे ऐं पंहिंजी सिंध सां मुहबत कंदड़ हर शख़्स इन ॻाल्हि खे लबेक कंदो जेकॾहिं दरिया ते केनाल मुसलसल इहो कमु हलंदो रहियो ऐं इन्हनि नोटिस न वरितो त पोइ वाक़ई बि सॼी सिंध न बल्कि पूरी दुनिया जा सिंधी तव्हां सां गॾु हूंदा जेकॾहिं तव्हां इहो बहितरीनु